थानो अज तो मथा कुर्बान थियो कुर्बान वने अच्छा पुलिस पहुंची भैया लिखा नहीं कयो अचो वारो कर भागल वारो कर अधी जन्नत के चाय प्यार अधी चाहे तकड़ी तैयार हुजे तो भली मुखे दियो अधी चाहे तैयार ना है बा करे थी वठा ना पो मां वञा थी वे अधी वे देर ना है बस जल्दी इंदी वे अदा घर में केर भी कोन्हे वाह दी वाह केड़ो तो जो घर जंग में है अदा तोखे खबर ना है जे कदा मुई खैरा घर में अची वई न तो घर के बाहे ॾेई वेंदी बाहे चवे अधी जाई थी भला दी दी तो खबर है इन्हनि जे घर में को सियाणो भी है या खानदानी करेलन ये सब बेचारा है ए अदा इन्हन में को सियाणो हुजे हा न त असी सुधरी ना वञू हा हां अधी चेबो तो कोड़िया की घुमरी तन हा दा इन्हन सूरन खां थिते नथी विया न जे कदा मुई खैरा घर वञी पहुती न सजो घर खंडर करे चढ़ी दी खंडर वे अधी वे चाहे लहण वारी आ खणी थी अचा अदी पो तकड़ो खणी अच त ब ढुक पी पोइ वञा आई अदी तकड़ो चाहे हाँ दी मेहरबानी तकड़ो पी वठा अची न वञे ॾियण छा बुधो पे न मार पैसे ज़्यान करे वही ॾियण बस आऊं वञा मुझे जैसे रखे बाह लगे अलाए का था अचे वई हां ही चा लाठी तकड़ी आई वे है के गालियों बोलियों कयो कचहरियों कयो को नाश्तो पानी ई है त मां तो के कान वञण दींदस हा खैरा जैसे रडे खैर हो जाए तू आज पांजे घर जो जहर पी के न दे आज अलाए कड़ो राज छो थी वरी मके नाश्ता थी कराए तो जड़ी धुती के त मां जूतन जो नाश्तो कराइंदस फर्स्ट क्लास किस्म जो गाणो बात न हाणो पर थी मके वाटा दे अरी खैरा जैसे रडे खैर हो जाए मां पांजो बात खोलियो ना त हिते छडाण वारा भी कोन मिलंदई गाल बुध पेरी पंजे बगल में जेका रिली लिकाई थई न या कट जल्दी कर तकड़ी थी पोइ तो खे वञण दींदस बाकी इहे त आऊं भी तो खे वञण कान दींदस हाणे मु तो खे चंगी तरह सुञातो आ अरी खैरा जैसे रडे खैर हो जाए मां थी चवाई पर थी मके वाट दे कया इन पुछड़ो तू छा मुखे बुछड़ो कंदी बुछड़ो तो मां तो के ठाहे जोड़े कंदस दे मुखे दे अचे बट धोड़ी पवई
इहा रिली मां तोखे फबाइण कोन ॾींदी सां कुझ बि थी पए खैरां जे सिर ॾे खैर हुजे इहा रिली ज़रूर वठां वाह हेॾे सिर खे आउं बि तोखे ॿुधाए थी छॾियां जेसि ताईं रिली जो हिस्सो मूंखे घर में आणे न ॾींदी न तेसि ताईं रली तोखे बि कान ॾींदसि हा ॾिसां त कीअं थी तूं मूंखे रली वठी हाणे निकर हल ॾिसी छा थी अड़ी खैरां जे सिर ॾे खैर हुजे रिली न ॾींदी जो बादशाही तुंहिंजी आहे हल हल हा, सम्झे अलाए छा वठे वेचारी हा पैसा मेहनत मूं कई रिली वीचारी आहे थी खाए चाचा चाचा जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त झट सवा अम्मा वारनि ॾांहुं थी अचां कुछ देर छा पुट भली सॼो ॾींहुं रही अच मूंखे को बि एतिराज़ न आहे पर जेकॾहिं न कहारियुनि खे ख़बर पई त खल लाहे छॾींदा मुंहिंजी बि का कोन ॿुधंदा चाचा जबार त अंदरि आहे ऐं मजू ज़मीन ते वियो आहे उन्हनि खे ख़बर न पवंदी मां वञी ऐं मोटंदसि तुंहिंजी मर्ज़ी पुट मां तोखे रोकियां कोन थो पर जेकॾहिं को तुंहिंजो अहिड़ो कमु आहे त मां आदि खे हिते वठी अचां चाचा अम्मा में कमु को बि कोन्हे को पर इलाही ॾींहं थी विया आहिनि सोचमि त झट घड़ी थी अचां अलाह ख़ैर कंदो पुट तूं भली थी अच पर मोटण वारी कजांइ जेकॾहिं न को शैतान घर अची वियो ऐं तोखे हिते न ॾिठई त सॼो घर खणी मथे ते खणंदो चाचा जल्दी ईंदसि बसि कुझु घड़ी वञी अधी सां कचहरी करे अचां हा बाबा ठीकु आहे बाबा साईं मूंखे दुख आहे छो तुंहिंजा कातिल अञा ज़िंदा आहिनि मां उन्हनि खे उन्हनि जे अंजाम ताईं अञा न आहियां पहुचाए सघियो अलाए छो क़िस्मत बार बार उन्हनि जो साथ ॾिनो। पर बाबा साईं तुंहिंजे पुट रुस्तम ख़ान जो तोसां वाइदो आहे हिकु ॾींहुं मां हुन जे जिस्म जो रत तुंहिंजे कब्र जी मिटीअ सां ज़रूरु मिलाईंदुसि बाबा ज़रूरु हुन जे जिस्म जो रत तुंहिंजे कब्र जे मिटीअ सां मिलाईंदुसि अॼु बेवक्त निकिरी पियो हा रुस्तम तव्हांजे लाइ कम जी ॻाल्हि खणी आयो आहियां उहा पोइ बि थी सघे पई अवां पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी न अचूं जंहिं ज़िंदगीअ जे जीअण जो को मक़सदु न हुजे उनखे ख़तरे में विझण या न विझण सां को बि फ़र्क़ु नथो पवे छो अमीना छो तव्हांजी ज़िंदगी बेमाना थी वई आहे कंहिं हिकु रिश्ते जे ख़तमु थियण सां ज़िंदगी बेमाना न आहे थींदी ज़िंदगी त हज़ार रंगनि सां सजियल हूंदी आहे कंहिं हिकु रंग जे मिटजण सां ज़िंदगी जो तसलसल नाहे टुटंदो अमीना तूं पंहिंजी ज़िंदगी जारी रखी सघीं थो पहिरियां खां वधीक ख़ूबसूरत बणाए सघीं थो पंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं ईअं हुजे हा त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा सभु रंग छो मिटाए छॾिया न अमीना मूं पंहिंजी ज़िंदगी जा रंग ख़तमु न कया पर मुंहिंजी ज़िंदगी जे रंगनि मथां कारो रंग छाइजी वियो आहे जंहिंजे पाछे हेठि ॿिया रंग पंहिंजी असुलियत विञाए वेठा आहिनि उन्हनि खे चिटण लाइ अमीना उन्हनि खे चिटण लाइ त मूं हीउ रस्तो अख़्तियार कयो आहे मुंहिंजी बि इहा दुआ आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा रंग चिटण में कामयाबु वञो ख़ैर
तू मूंखे इहो ॿुधाए त अहिड़ो कहिड़ो ज़रूरी कमु हो जंहिंजे करे तूं पंहिंजी ज़िंदगी जी परवाह न कंदे हिते पहुतो आहीं। जंहिं लाइ तूं परेशान रहीं थो, ॻाणो ऐं राणी हाकिम खान जे ज़ुल्म खां तंग अची मूसा खान वटि पनाह लाइ पहुतल आहिनि। गोह जे ख़ौफ़ खां वञी वाघूं जे वात में वेही रहिया। हाणे उनखे बचाइण ॾाढो मुश्किल थी पियो, अमीन ॾाढो मुश्किल थी पियो। ख़ैर अमीन चाचो घणो तोखे जीअं ई मिले उनखे चइजांइ त हू मूं वटि अचे। अम्मा ॾाढी देर थी वई आहे, हाणे मां हलां थी। अड़ी अम्मा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जे अॼु आई आ त असां वटि रही पव, वरी सुभाणे वञजांइ। न मां न, जेकॾहिं मां हिते रहियसि न त मूंखे हुते रहण न ॾींदा। जे ईअं कनि त हिते ई रही पइजांइ, 2-3 महीना रहंदीअ न त पाण ई पेर ते अची वेंदा। अदी उहे मरंदा मरी वेंदा न, कॾहिं बि पेर ते न ईंदा। ओ मुंहिंजी अंबड़े, इहा मूंखे बि ख़बर आहे त इहे सुधरण जा न आहिनि। अंबड़े असां पंहिंजा ॼुंडा तुंहिंजे करे पटराईंदियूंसीं, पर तोखे सूरन में विझण कोन ॾींदासीं। अम्मा हिकिड़ी राति असां वटि रही पव। न मां न, कुझु बि थी पए मां हिते न रहंदसि। पर अम्मा बसि अम्मा वधीक ज़ोर न कर, मां हींअर वञा थी, पोइ वरी जॾहिं बि टाइम मिलियो मां ज़रूरु ईंदसि। बसड़ी अम्मा नथी मुड़े त पोइ महलाए तो घर वञ, खैरा जे सिर ॾे खैर हुजे। इहे वॾा सूअर आहिनि, चीरे फाड़े छॾींदई। अलाह साईं सणाई कंदी अंबड़े, अलाह पनाह में रखंदी। वञ भली वञ। अची वई अददी काॾे वई है? अदा अम्मा सां मिलण वई हुयसि। अददी मूंसां ॻाल्हि ई न कई, मां बि कॾहिं कंदो हुते अचां कच थी कयूं। हा अदा ॿिए चकर वरी ईंदसि। ॿिए चकर ते चओ अददी, बसि हिन चकर ते था हलूं। मरी वियसि, जबार अची वियो। चौमदी वई अदी जबाद को तो थाउ को आजा जजा दम तक। अदा तोखे नाहे ख़बर, जबार मूंखे घिटीअ में ॾिसी वियो आहे न, मुंहिंजी खल लाहे छॾींदो। वॾो ज़ालिम माण्हू आहे, ज़ालिम। अलाए कीअं तो खल लाहे, जबाद जे ज़ालिम मामा पो तो कूनी मारो हल ॾिसां तुंहिंजी कीअं तो खल लाहे। न दादा तूं हलंदी न, जबार अञा वधीक छितो थींदो। हल दे मुंहिंजी अददी बेददी तूं सही थी, तूं तो न तूं सही थी त मूंखे बि ज़ोर थो अचे, मां तोसां गॾु आहियां न। हल हल ॾिसां जबाद तुंहिंजे ॿार जो नालो खयो न, एॾो समझक थींदोमांसि जो तुंहिंजे पासे खां बि जंदो। हलिया हलिया कुझु न चवंदो, असां वॾा खूनी माण्हू जबाद तो तोखे तुंहिंजी ताई। छा थियो पुट, छा थियो? कंहिं ते एॾी कावड़ कई अथई? जंहिं असांजो मुंहुं टांकी सां कारो कयो आहे, अची वई पंहिंजो ऐं असांजो मुंहुं कारो करे। अरे यार फजीलत सां ॻाल्हाए न्याय न कुत को थाउ को नथी। मां चवां हिकिड़ी ॿाहिरि कढीसि त कयासि न पूरो। पुट बचाया तूं मोचे मोह ॾे ॾिसबा। बस चाचा तुंहिंजी अची जाज दे ॾिठुम जबादू अॼु चाचे जी अची जाज जे करे तोखे छॾे ॾिनो, न त एॾो कुत को न्याय जो यादि करियां। तूं मूंखे मारी दे, हा तूं? अरे अरे रो न छॾियो मां पोसे जे करे। तूं मूंखे ख़बर रखी दे, हा तूं मूंखे छॾियो हा? रोक पोला रोकी न कुत को न खाए मुंहिंजे हथां मथी न पए। अदा तूं ही ॾाहो थी खणी। हल रे अददी वरी तो बचाए छॾियुसि, न त असां वॾा खूनी माण्हू असांजे हथनि मां अलाए केतिरा मरी विया। अरे बी त सही, अॼु ॾिसां तो केरु कंहिंखे थो मारे। हा रोकी दादा खूनी माण्हू डंडो नी मजाल न कढी जाते। बाबा जबा बेली मोड़ो ईअं न कयो, बेली हे बाहूं थो ॿधाए। हाँ ईअं चाचा सम्झाइजे, असां खूनी माण्हू आदू बदू। तूं
खूनी मांगू हाँ दम रख न जाए तू दम रख दी हाँ हाँ दम रख अरे दम रख दी न तू निकता था कंदे बाबा तो मेरी अल्लाह जो नालो दे तू अरे हे टोपी मेरे ते तू मोड़ बाबा ठीक है तजा ठीक है हल दे चपादू चाचे जी चोपी तो गज बचा छजो न त कुत्ते कर जगाया तू मुके कुतर कर हाँ कुत्ते कंदो मैं अरे अरे छाव डाकू नीमा दो पर यथा के तो दुकाय अभी आने मोत कुत्ती दिखा दई मां तुझे पौधे पीछे तोपल के दी तो आता दे छजो तो मैं जाने सम तक तू वॾो खूनी माण्हू आहे जेकॾहिं जवान जो पुटु त मां चवां थो हिते बीह रहो न तो बिया छा कंदी अच बीह रहो अरे ददको खूनी मानू के ददको मां तो अच मां चवां थो बीह बीह अरे अंधा ख्याल त कर हल दे असा वडा खूनी मानू पर यथा के दुकाय हेदे अरे जे तू खूनी है न भजाए छो पियो हां तो पियो पैरन ते पे लाए जे तने भागुत जे मां पी वते आ त पो मां कुत को के दे हां अबे तू अची वे ना वादो कर मिर्च खा मिर्च खा तकद कर नवी दे बेईना साहब मुकाबलो तो ॾेखारियो थी पर गिरफ़्तारियूं हिकु त मारिजी वियो ॿियो गिरफ़्तार कयोसीं चइबो जेको ज़ख़्मी आहे भली पाण में विड़ी मरनि पर असां त पंहिंजा कारनामा ॾेखारियूं न सचो आई साहब सखड़ी पगार मूं किथे तो गुज़र थी इन जे करे त इहो ड्रामो ठाहियो आहे असां त मुकाबलो हिन वक़्तु ॼाणाईंदासीं मौत तो हुनजो अॻु में थियल आहे मुकाबलो 12 बजे ॿुधाईंदासीं हिन वक़्त ताईं असां खानू जो पीछो कयोसीं हू भॼण में कामयाबु थी वियो ठीकु आहे न साहिब वाह जी पॉइंट आहे हाणे निकिरण जी कयो त डीएसपी खां वली हिननि जे सिरनि जो इनाम वठूं गिरल सफ़ा को हद हराम थी विया धक ते छॾाए वई थी बाबा हर चक्कर में पादर मुखे के खाराया दो ज़ाहिरा मोचन खान खां पोइ ताक़त घटि थींदी न लो हा सही तू सालो नारा का नाहक अरे केड़ा पादर खादा दे छो वाह हर चक्कर में जो खानू जा पादर खाई जो मोटा तो है बाबा खुशखबरी अथव खानू जा कम लही विया छा सरकार ॿुधण में आयो त खानू ऐं पुलिस जो मुक़ाबलो थियो आहे हिकु साथी पकड़जी वियो आहे ऐं ॿियो मारिजी वियो आहे ऐं खानू ॿुधण में आयो त उहो ज़ख़्मी आहे पर भॼी वियो आहे कमाल खान सिकंदर के फोन लगाए छॾे हिन भागे खे हिन जे ॻाल्हियुनि ते इतवार करणु अजायो आहे जेसिताईं उतां पक न थिए बाबा साईं जो तो पक थीने त मां मिठाई हक़दार आहियां हेलो केरु कमाल खान पियो ॻाल्हायां ओ कमाल खान तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे कुछ अफ़वाहूं त ॿुधी चुका आहियूं पर हक़ीक़त तोखां ॿुधण था चए कुर्बान मारिजी वियो आहे अकबर गिरफ़्तार आहे ऐं खानू ज़ख़्मी हालत में फ़रार थी वियो सिकंदर खान हाणे तव्हांजी दावत करणी पवंदी पहिरियों चकर ड्यूटी सही नमूने कई अथव पोइ कॾहिं था छेला कोरायो असांजी दावत लाइ सिकंदर खान सुभाणे साईं जो कुझु ठीकु आहे तव्हां मानी तयारु कराए छॾिजो मां पहुची वेंदुसि बाबा साईं मज़र सच भी चए
वज़ीर इतो जो इनाम ॿुधायो बाबा मूंखे त कॾहिं इनाम कोन ॾिनो अथव तो हिराज हिराज मां तोखे इनाम ॾियां न बाबा न बसि बसि मूं तो मां अस्सलामुअलैकुम दादा कुत्ते दादी कुत्ते तो केर आयो कटी कमाए सलाम अलैकुम अरे खैरा जे सर दे खैर हुजे रली पेनी धक्का खाई बेस्तो थी अचे निकतो अना बटे डी बाहर हुजे हा ना कद्दू कोने चाची असुल थुप कद्दू कोने सोनी जे करे कल खावती जबादू अंसा विधि विधि सानो थी पियो आ तब इते वेचा दा वेची कथे वालेकुम सलाम छा चई पुट छा चयो आ जबार सोणीअ खे छा वधी छा जबादू सोनी के थुप पो मारे पो असां उते पुजियासी असां जो असां वडा कुनी मानू छोकरी जो नालो न तदियूं ने सम तक खैरा जे सर दे खैर हुजे हाणे छोरा माठ करे दे घणो दो न थियो त भञा इन तुंहिंजूं बि टंगू हाणे ॾे हिन लाइ मां ॻाल्हाए न मुंहिंजे लाइ वॾो खूनी थी वियो आहीं ॻाल्हाए न भञई त इहे टिंगूं पोइ असां उतनी इज़त कंदा आहियूं इन जे करे त जबादू खे दबदा त पतो न त बातू सूरी खे छो थो चली तुंहिंजी भेण आहे छा असां वॾा कुनी मानू खैरा जे सर दे खैर हुजे जबार छो पियो सोणीअ खे मारे चाची सूरी खे चए पियो त मां जे घर छो वे मूं चयो भाउ असांजी छोकिरी आहे जे घर अचे थी त केॾो ॾोह कए पोइ जबारा छा चयो वधी ताऊं पियो थिए पोइ मूं दबदा त पती मांसि मूं चयो तूं किथे मोत बधी मुंहिंजी घेर त मथे ते चढ़ी वई मां ॾंदे में हथ विधो खत जे हेठां लिकी वियो वरी पोइ चाचो जमाल आहे अची टोपियूं पेरनि ते विझी त साबा छॾीसि बचंदो आहे छॾीसि तॾहिं छॾियो त मांसि न त कुत करे छॾिया था ॾुधा पता था खैरा जे सिर दे खैर हुजे जमाल वरी तोखे टोपियूं पियो विझे पेरनि ते हा चाची चाचो जमाल चए पियो भाई चकर छॾीसि ॿिए चकर ग़लती करे तूं समझ कदी ॼांसि मां वेठो न ईंदुसि तॾहिं हथ कढिया मांसि असां वॾा खूनी माण्हू खैरा जे सर दे खैर हुजे तूं अबा एॾो ठाहूको थी वियो आहे असां वटि वरी तुंहिंजो क़दुरु ई कोन्हे बसि चाची तव्हांखे हाणे केस चए त ॿार पंहिंजी केतिरी इज़त आहे तव्हां सां केॾा लिखार ॾिसी आ मजदू खे कत हेॾा कीअं पियो किरे तंग पियो शिकायत कीअं पियो हा बराबरि खैरा जे सिर दे खैर हुजे हेॾे आ बा सदको करे छाड़ियई त वेर त सही मूंखे ॿुधाए त सही इहा चङी तरह ॻाल्हि तोखां चइबो त जबार वारा ड्रिजनि हा ॾिजंदा हा बा जबार वारा असां ॼण उस में अछो मथो कयो आहे हिन खां था जबार जन ड्रिजनि वञ दे वॾी का खून दा हिनखे केरु ॿुधाए त मां ॿार